हितां जो अवाम तोड़े पंहिंजे लाइ आम गुड़ इस्तेमाल छो न कंदो हुजे, पर ॾेह तोड़े परदेह में रहंदड़ पंहिंजे प्यारनि लाइ तोहफ़े में ख़ासि स्पेशल गुड़ तैयार कराईंदो आहे। फरमाइश पे भी गुड़ बनाया जाता है, पिस्ता बादाम स्पेशल गुड़ जो होता है। लोग आते हैं, अपना सामान लेके आते हैं, गुड़ बनवा के लेके जाते हैं। और देसी घी वाला जो जितना खर्च करेगा उसका उतना अच्छा गुड़ बनेगा। सादा गुड़ भी बनाया जाता है और स्पेशल भी बनाया जाता है। जो स्पेशल बनाते हैं वो लोग खुद अपना सामान लेके आते हैं। इसमें बादाम, चारे मगज, किशमिश, कोपरा और मूंगफली और इसके अलावा देसी घी भी मतलब गुड़ में डाला जाता है, जिसको स्पेशल गुड़ कहते हैं। गुड़ जॾहिं ठही तैयार थींदो आहे त ॿोरियुनि में भरे मुख़्तलिफ़ दुकाननि ते विकिरे लाइ मोकिलियो वेंदो आहे। न सिर्फ़ दुकाननि पर आस पास जो अवाम गुड़ ख़रीद करण लाइ चीचड़े जो रुख भी कंदो आहे। बाबा ये बाज़ार वारा त असां खां वठंदा 4500, 4600, 4400 रुपया मण। बाक़ी जेका लोकल ग्राहक अचनि पिया हुन में असांखे 5 रुपया वधीक भी मिलनि था। त पोइ गुड़ जे हिसाब सां गुड़ भलो आहे। हर को फरमाइशी खणी थो वञे परे परे, को पंजाब खणी पियो वञे, को कोटिया। गुड़ जो मतलब चाह भलो तो ठहे, खाण में भलो आहे। असां वटि किलो जे हिसाब सां वञे पियो 110 रुपया, 112 रुपया जेका दुकानदार खणंदा। बाक़ी जेका लोकल अचंदा उन्हनि खे असां 120, 125 रुपया ॾियूं।